डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं मां मुख्तियार अब्बासी थो ॻाल्हायां। जी साईं, ख़ैरियत सां ठीकु आहे मुख्तियार साईं? दुआऊं सर। तव्हां अॼु STP जे सेक्रेटरी जनरल हैदर मला जो हिकिड़ो स्टेटस हो जेको मुंहिंजे साम्हूं गुज़रियो, उहो मां स्टेटस ॾिसी ऐं उन ते मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त तव्हां सां 2 मिंट मां ॻाल्हायां। उन ते जी हिकिड़ो साईं। बहस बि हलियो पिए। हिकिड़नि माण्हुनि जो रायो हुयो त जमात इस्लामी जेका आहे सा उहा गुंडा आहे, गुंडागर्दी आहे। उन्हनि जा IJT जेको इस्लामी जमियत तुलबा जा छोकिरा आहिनि उहे यूनिवर्सिटी में गुंडागर्दी था कनि, उन्हनि सां ॻाल्हाइणु न खपंदो हो, उन सां डायलैक्ट न करणु खपंदो हो। ॿिया पासो वरी ही आयो आहे त न, इहो बहितर कमु आहे, असांखे पंहिंजे मुस्तक़बल ख़ातिर, असांखे पंहिंजे पढ़ाईअ ख़ातिर ॻाल्हाइण में को बि ऐब कोन्हे को। सो तव्हां ऐं जाम फता समेज साहब जेको आहे उन सिलसिले में कोशिशूं वरितियूं न, ऐं सिराज-उल-हक सां जेको जमात इस्लामी जो सरबराह आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त बाबा यूनिवर्सिटी जे इदारे में असांखे अमन अमान खपे। सो उन ते तव्हां जेको आहे पंहिंजो मौक़िफ़ उहो ॾियो त तव्हां इन जे पुठियां कहिड़ो मामिलो सम्झो पिए, बहितर सम्झो पिए? साईं हाणे ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सिंध में जेके बि यूनिवर्सिटियूं, तालीमी यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि जी हालत बुरी आहे। प्राइवेट यूनिवर्सिटियुनि जूं तमामु घणियूं फ़ियूं आहिनि, शागिर्द पुॼनि नथा कराची में ॿियनि जॻहियुनि ते। ऐं जेके बि पब्लिक सेक्टर जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उते ॾिसो था त तालीम जो स्टैंडर्ड तमामु ख़तमु थी वियो आहे। वाइस चांसलर, वज़ीरनि, मुशीरनि जा ख़ुशामदी बनिया पिया आहिनि, उस्ताद क्लासूं नथा वठनि ऐं रेंजर्स जे घेरे ऐं छांव में ॿार पढ़नि था। जेके पंहिंजे लेखे पढ़ी सघनि था उहे पढ़नि था। त ही 8-10 सालनि खां वठी हिकिड़ो रुझान आयो आहे त सिंध जा शागिर्द जेके आहिनि उहे उन्हनि इस्लामाबाद जी यूनिवर्सिटियुनि में ॿिए रुख़ कयो आहे। कायद आज़म यूनिवर्सिटी खां वठी पोइ समूरियूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि त उन्हनि जी थोरी इंटरनेशनल एजुकेशन रैंकिंग बि सुठी आहे ऐं उन खां पोइ तालीम जो मयार बि बहितर आहे ऐं सिंध जे शागिर्दनि खे काफ़ी एक्सपोजर मिलियो आहे त नौजवान उते वञनि था। तालीम त पंहिंजी जॻह ते मयारी आहे, पर घटि में घटि उते सोशल एक्टिविटीज़ उते जेके पंहिंजे हिसाब सां सिंध जे हक़ में सियासी समाजी सरगर्मियूं करनि था त उन्हनि जो 10-15 सालनि खां वठी मजमूई शागिर्द सियासत ते बि ऐं नौजवाननि जी निशोनुमा ते तमामु मस्बत इम्पैक्ट पियो आहे। हाणे हीउ जेको इस्लामी यूनिवर्सिटी वारो मसइलो इस्लामाबाद में पैदा थियो, मूं सां असांजो हाफ़िज़ मोहम्मद सुमरो साहिबु आहे जेको असांजे हर मादरे वतन जे जलसे में उनजी तलावत सां असांजो जलसो शुरू थींदो आहे। उनजो पुटु बि उते हो। उन्हनि मूंखे फ़ोन करे चयो त साईं ही यूनिवर्सिटी में प्रॉब्लम पैदा थियो आहे ऐं महिरबानी करे तव्हां इन लाइ एफर्ट वठो। मूं मौलाना सिराज-उल-हक साहब सां फ़ोन ते ॻाल्हायो हूं त मौलाना असदुल्ला भुट्टे वारा सभु दोस्त तमामु घणी उन में लाॻापे में रहनि था, पर मूं चयो त बहितर त पार्टी जे सरबराह सां ॻाल्हाइजे। सो मौलाना सिराज-उल-हक सां मूं ॻाल्हि कई त भई ही मसइलो आहे ऐं इस्लामाबाद यूनिवर्सिटी में ख़ासि तौर ते जमात इस्लामी जे नौजवाननि जो सिंध खां वेंदड़ शागिर्दनि ॾांहुं रवैयो सुठो कोन्हे। त हुन ॾाढो हैरत जो इज़हार कयो। चई डॉक्टर साहब ॻाल्हि इहा आहे त असांजा उते जेके तंज़ीमी शाह तुलबा तंज़ीम जा उहिदेदार आहिनि उहे तक़रीबन उहे आहिनि जेके सिंध जी ॿाहिराड़ियुनि जा शागिर्द आया आहिनि, उहे घणो करे उते तंज़ीम उहिदेदार आहिनि। त मूंखे हैरानी आहे त उते सिंधी जमात इस्लामी जे सिंधी शागिर्दनि ही कीअं उते इन क़िस्म जी फिज़ा पैदा कई आहे। मुंहिंजो मां तव्हांखे इहा शिकायत कई आहे। हाणे तव्हां जेको आहे पंहिंजे ज़िम्मेवारनि खां पुछो ऐं इन जे मसइले जो फौरी हल चाहियूं था त ॿार वापसि पंहिंजी पढ़ाई जो सिलसिलो शुरू कनि। पोइ मूं ॼाम अब्दुल फताह समेज साहिब खे मोकिलियो, हू मंसूरा हो लाहौर मौलाना साहिबु। मां चयो तव्हां वञो मौलाना साहिब सां मिली रूबरू, पोइ जेका बि 1-2 माण्हू पंहिंजे तरफ़ां 1-2 हुननि जा गॾियल कमेटी ठाहे तव्हां सभिनी उन्हनि सां माण्हुनि सां बि मिलो, नौजवान जो हौसलो बि थियो ऐं इन मामले खे बिल्कुलु ख़तमु करे मुस्तक़िल हिकिड़ी तालीम जे लाइ ऐं दोस्तनि जे लाइ अमन फिज़ा पैदा थिए। इत्फाक़ सां काल्ह जाम साहिब इस्लामाबाद हुयो, हुन कमु शुरू कयो त अॼु वरी हुनजे जेको भाणीजो आहे फौत थियो नौजवान जाम त हू हुनजे करे हू उन कम खे अध में छॾे ॿियनि दोस्तनि जे हवाले करे आयो आहे। त मूंखे उमेदु आहे त 2 ॾींहंनि में इहा फिज़ा बिल्कुलु नॉर्मल थी वेंदी ऐं न रुॻो हिन यूनिवर्सिटी में पर जिथे बि पंहिंजा सिंधी नौजवान पढ़नि था उते उन्हनि सभिनी लाइ पुरअमन फिज़ा थी वेंदी।
बाक़ी हाणे माण्हुनि जा ॾिसो मामलनि खे ॾिसण ऐं सम्झण जा इलाही नुक़्ते नज़र आहिनि। इलाही सारा सियासत में तव्हांजा नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि। केरु जमात इस्लामी जो न डंडे ते कारकुन थी सघंदो, न असां ज़ोरी कंहिंखे कॉम्प्रेस करे सघंदासीं। हिकिड़ी पॉलिटिकल रिलेशनिंग हूंदी इन सिलसिले में आहे त जॾहिं शयूं बर्दाश्त खां ऐं सम्झ खां चढ़ी वञनि त माण्हू वरी पंहिंजा वरी सोशल कॉन्ट्रेक्ट इस्तेमालु कंदो आहे। त हाणे असां कोशिशि कई त असां इहो कोन त मौलाना साहिब जो क़ुर खणी वियासीं त मौलाना साहिब हाणे सिंधी छोकिरा असांजा मरनि था ऐं उन्हनि खे तके महिरबानी करे का असांजे महिरबानी कयो। त पोइ इन क़िस्म जूं मश्किलियूं संजीदा ॻाल्हियुनि खे घणा दोस्त मश्किल ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि, पर जेकॾहिं को सम्झे बि त असां खणी वेंदा जमात इस्लामी वारनि खे मिंथ कई हूंदी या असां को उन्हनि खे हेठां ई थी ॻाल्हायो हूंदो, पर जेकॾहिं ईअं बि केरु सम्झे थो पर हासिल मतिलबु नतीजे ते जेकॾहिं पहुचंदो त उते शागिर्द सिंधी पढ़ंदड़ शागिर्दनि जे लाइ फिज़ा बहितर थिए, शागिर्द ख़ौफ़ खां सवा उते पंहिंजो तालीमी कैरियर ऐं सियासी समाजी सरगर्मी जारी रखी सघनि, त पोइ बि मां सम्झां थो त असांजो कंधु मथे हूंदो, इख़्लाक़ी तरह असांजी फतह हूंदी। त इन फिज़ूल क़िस्म जी फतवाबाज़ी खे पाण सीरियस वठंदा न आहियूं। पाण पंहिंजे मक़सदनि जो ऐं क़ौमी मक़सद जो कमु कंदा आहियूं। इन करे जेको सम्झे असां सम्झूं था त असांजी इख़्लाक़ी ज़िम्मेवारी त असां उते शागिर्दनि जे लाइ सुठाई पैदा करे सघूं, इंशाअल्लाह थींदी। उहो आहे। ॿियो असां ऐं तव्हांजो जेको गॾियल मक़सदु आहे, बल्कि सॼे सिंध जे समूरनि माण्हुनि जो जेको गॾियल मक़सदु आहे, उहो आहे यूनिवर्सिटियुनि में अमन अमान, यूनिवर्सिटियुनि में तालीम जी फिज़ा क़ाइमु थिए ऐं उन में पंहिंजो तरजीहात जेका आहे असां तालीम हुजे। यूनिवर्सिटियूं रेंजर्स जे घेरे में न हुजनि, यूनिवर्सिटियूं गुंडनि जे घेरे में न हुजनि। उन सां असांखे तमामु घणो नुक़सानु पियो आहे, जंहिंजे नतीजे में असांजे तालीम पोइते थी वई आहे। तंहिंजे करे तव्हां हीउ जेको कमु कयो आहे इहो ॾाढो शानदार आहे, हिनखे एप्रिशिएट करणु खपे। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध जो हर तालीम दोस्त, इल्मु दोस्त माण्हू इन अमल खे एप्रिशिएट कंदो, छो त यूनिवर्सिटियुनि में बुनियादी तरह असांखे अमन अमान खपे। डॉक्टर साहिब तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। महिरबानी।